दोस्तों जैसा मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ॾेई में। अॼु सिंधी सकाफ़त जेका लाज़वाल ऐं शानदार सकाफ़त आहे उन सां लाज़वाल मोहब्बत जे इज़हार जे लाइ ॾेई शहर में अज़मा पब्लिक स्कूल, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल, गवर्नमेंट हाई स्कूल जे जेके शागिर्द आहिनि, शागिर्दियाणियूं आहिनि, उस्ताद आहिनि, शहरी जेके आहिनि उन्हनि गॾियल हिकिड़ी रैली कढी आहे। उहा रैली शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां चौकनि खां थींदी सिधी जेका आहे उहा गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल पे थी आहे। हिते आहिनि क़रीब हिकिड़ो जश्न सकाफ़त जो जेको प्रोग्राम आहे उहो शुरू थियण वारो आहे। अचो त पाण ते पुछूं था जेके शागिर्दियाणियूं आहिनि, जेके उस्ताद आहिनि, जेके शहरी आहिनि, उन्हनि जो सिंध जी सकाफ़त, सिंध जा जेके कल्चर जा रंग आहिनि उन्हनि जे हवाले सां छा चवणु आहे। असां तमामु जोश ऐं जज़्बे सां सकाफ़त प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। तमामु घणियूं तक़रीरूं ऐं गीत बि हली रहिया आहिनि। असांखे फ़ख़्रु आहे जो असां सिंधी आहियूं ऐं असीं सकाफ़त बि मल्हाए रहिया आहियूं। जीअं सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं असीं सभु स्कूल वारा गॾिजी प्रोग्राम आहे। पंहिंजी सकाफ़त बचाईंदासीं, इल्मु पढ़ायोसीं सवार। हीउ ॾींहुं जेको आहे सो पंहिंजे ईद खां वधीक जेको आहे सो परजोश आहियूं। इन ॾींहं में तमामु ॾाढा एक्साइटेड आहियूं ऐं ख़ुशि आहियूं। ऐं असांजी ख़ुशी जेका आहे तव्हां हिननि ॿारनि जी ऐं हिननि जे प्रोग्राम में जेको अरेंज कयो हुननि में तव्हां ॾिसो पिया त हिकिड़ो बहितरीनु जेको आहे सो नमूनो आहे ऐं इनशाला जेको वधीक बहितरु हिन खे बनाईंदासीं। सकाफ़ती प्रोग्राम में क़ौमी गीतनि ते टेबलोज़ ऐं रक़्स कयो वियो। प्रोग्राम में शामिल ॿारनि क़ौमी वेस, टोपियूं ऐं अजरक पाए पंहिंजी सकाफ़त सां मोहब्बत जो लाज़वाल इज़हार कयो। सकाफ़ती हवाले सां यूनियन काउंसिल ॾेई जे अॻूणे चेयरमैन मोहम्मद ज़मा जमाली, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ॾेई जे HM होत खान खोसो ऐं ॿियनि जो चवणु होत। सकाफ़त है हज़ारा साल पुरानी है। उनमें असांजो जेके बि आसार आहिनि उहे अॼु बि नुमाया आहिनि। उनजा असांजा सोरमान जो किरदारु अॼु बि नुमाया आहे दुनिया लेवल ते। असां सभिनी खे हिन में किरदारु अदा करणु खपे। सभिनी खे वधी चढ़ी असांजी सिविल सोसाइटी आहे, असांजा उस्ताद आहिनि, असांजो आम शहरी आहे, हारी आहे, मज़दूर आहे, शागिर्द आहे, उन सभिनी खे हिन में किरदारु अदा करणु खपे। ॾाढो सुठो सोण आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त इंटरनेशनल लेवल ताईं पहुचाइणु खपे। असांजी सकाफ़त ॾाढो सिर्फ़ु असांजे इन इदारनि में मल्हाइणु टोपी अजरक इहो न आहे। सिंधी सकाफ़त मुंहं जे दड़े खां वठी कारो जॾहिं कीचड़ खां वठी कश्मीर ताईं मिले थी। 5000 साल पुराणी सिंध धरती जी सकाफ़त ऐं हर क़ौम जी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे। असां सिंधी क़ौम आहियूं ऐं असांजी पंहिंजी सकाफ़त अजरक ऐं टोपी आहे। इन सकाफ़त खे असां क़ाइमु रखणु खपे। दुनिया में उहे ई क़ौमूं ज़िंदा आहिनि जंहिंजी सकाफ़त ज़िंदा आहे। इन हवाले सां असांखे हर साल प्रोग्राम करे पंहिंजी सकाफ़त खे क़ाइमु रखणु घुरिजे। हिन प्रोग्राम में शामिल माण्हुनि जो वधीक चवणु हो त सिंध जी सकाफ़त इंतिहाई क़दीम, तारीख़ी ऐं शानदार आहे। असां हर साल पंहिंजी सकाफ़त सां लाज़वाल मोहब्बत जो इज़हार करियूं था। असांजी सकाफ़त दुनिया में अलॻि हैसियत ऐं मक़ाम रखे थी जंहिं ते असांखे फ़ख़्रु पुण आहे, जेका असांजी आलमी सुञाणप आहे। ऐं असां हर साल पंहिंजी सकाफ़त सां ईअं ई मोहब्बत जो इज़हार कंदा रहंदासीं। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़ ॾेई।